कबूल जी कंहिं ॿी छोकिरे सां शादी थींदी? मुंहिंजो तो इश्क अधूरो रहिजी वेंदो। ॾिठो ई दातू जे सॻे जो कमाल। हाणे बुखार कोन्हे, इंशाअल्लाह हाणे 12 महीना बुखार घर में रहंदो। शुक्र कर शुक्र। कादन जा पी शफ़ा ॾियण वारो अल्लाह आहे। पोइ डॉक्टर जी दवा सां ॾे या दातू जे सॻे सां। ईअं त बराबरि आहे, पर ॿुध, कादन त वियो आहे माड़ीअ ते, ही वलण किथे आहे? अदा वलण सुबुह खां कुड़ी खणी निकितो आहे ऐं हिन महिल ताईं नाहे मोटियो। कुड़ी त काल्ह बि खणी वियो, पर मारियईं तो मुकर बि कोन। बाबा, अदा वलण पियो चए त भाॼी जेतिरी मच्छी मारी हुई, पर हिकिड़े नंढे ॿार घुरी ऐं हुन खे ॾेई आया। कूड़ो कूड़े जो पुछ। रोज मच्छियूं मारे ॿारो ॿार विकड़ी खाली हथें घर तो अचे। हा मां, सच चयो अथई, बल्लू रोज अहिड़ी तादी तो करे। ॿियो न त वरी हराम जे अॾी होड़ में न हुजे सा त बांधन ते कादन सां गॾु न वञे। बीह, ॾिस भला त अॼु घर अचे त कीअं थो सची करायांसि। बाबा, अदा वलण ड्रामो ई अहिड़ो कंदो त तूं हुन जे मथे ते हथ रखंदे? ईरानी, इहा ख़बर त न, ये वलू वारा पैसा वञनि काॾे था? रोज़ खीसा खाली अथसि। कादन पी ॾाढो ताड़ियो अथसि, पर अञा तोड़ ताईं न आया। इश्क वलूअ जे अबे बि न कयो, न ॾाॾे कयो। हे वलू कीअं इश्क कंदो? बाक़ी जे नानाणनि ते छिक कयई त पोइ पाण ॼाण। नानाणनि ते ॾोह छो तो ॾी? अलाह साईं पंहिंजो अकुल ऐं शर्म ॾिनो अथसि। हाणे नानाणा इहो कोन था अची चवंसि त तूं सभु कुझु इहो कर, पंहिंजे माउ पीउ सां कूड़ ॻाल्हाए, इहे कुदा कम कर। ठहियो पिराणी ठहियो, जवान न्याणी जे अॻियां इहे ॻाल्हियूं न कर। मां वञा थो बचल जे उताक ते, महीने खां वठी हुनजो सलाम नाहे कयो। पाण वीचारो 3 दफ़ा तबियत पुछण आयो आहे। हा सच, अॼु वो अदा भोग फ़कीर बि आयो हो। हुन चयो पे त घर जो को मर्द माण्हू सुभाणे शाम उताक ते मोकिलजो। का भाई पी आहे? छाजी भाई पीउ जी ॻाल्हि? न न, का संगा बंदीअ जी ॻाल्हि अथनि। बचल खान भाउ थो पढ़ाए छा? तकड़ में मां बि सम्झी कोन सघियसि त अदो बुरल संग कंहिंसां तो करे। न्याणी तो थारे या पुट तो परणाए। कबूल जी कंहिं ॿी छोकिरे सां शादी थींदी? मुंहिंजो तो इश्क अधूरो रहिजी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।